टे दोस्त हुआ, टई तमाम चालाक ऐं ज़हीन हुआ। उन्हनि खे ज़मीन तां हिकिड़ो हीरो हथ लॻो। हीरे हथ लॻण सां ई सम्झी विया त अहिड़े क़िस्म जा हीरा ज़मीन ते टे मौजूदु आहिनि। हिननि पाण में सलाह कई त हिन हीरे खे हिते ई दफ़न कयूं था ऐं बाक़ी ॿिनि हीरनि जी ॻोल्हा करे बाद में अची ही टियों हीरो बि हितां कढंदासीं। ही ॿिनि हीरनि जी तलाश में निकिरी पिया ऐं आख़िरकार हिननि ॿिया हीरा बि हथ करे वरिता। हाणे टियों हीरो जिते हिननि दफ़नायो हो उन जॻह वरण लॻा त खेनि रस्ते में हिकु हमरा मिलियो जंहिंजी उठणी गुम थी चुकी हुई। हिननि खां पुछणु लॻो त छा अव्हां मुंहिंजी उठणी हितां वेंदे ॾिठी आहे? हिननि मां हिकिड़े खेसि चयो, छा तुंहिंजी उठणी काणी हुई? हमरा वराणियो, हा मुंहिंजी उठणी काणी हुई। उन ज़हीन दोस्तनि मां उन पहिरें दोस्त फरमायो, यार मूं तुंहिंजी उठणी कोन ॾिठी आहे। ज़हीन दोस्तनि मां ॿिए खां पुछाई त छा तो मुंहिंजी उठणी हितां वेंदे ॾिठी आहे? हुन बि सोच वीचार करे हिन खे चयो, छा तुंहिंजी उठणी खंडी हुई? उठणी जे मालिक चयो, हा मुंहिंजी उठणी खंडी हुई। ऐं हिन दानाहनि मां ॿिए बि वराणियो, यार मूं तुंहिंजी उठणी कोन ॾिठी आहे। जॾहिं आई टें जी वारी त टें खेसि चयो, छा तुंहिंजी उठणी ढुकी हुई? उठणी जे मालिक चयो, हा यार मुंहिंजी उठणी त ढुकी हुई। त टें बि हिन खे चयो, यार मूं तुंहिंजी उठणी कोन ॾिठी आहे। उठणी जे मालिक खे हिननि ते शक पियो त चोर इहे ई आहिनि ऐं मुंहिंजी उठणी फॿाइण जे कढ आहिनि, छो त टई साॻिया पार पता ॾेई रहिया हुआ जेके उठणी में हुआ। ख़ैर उठणी जे मालिक खे हिननि ते शक पियो, सो हिननि खे वठी बादशाह ॾांहुं हलियो। बादशाह जी महफ़िल लॻल हुई। ही टई दाना ऐं उहो उठणी जो मालिक फ़ैसिले लाइ बादशाह वटि पेश थिया। बादशाह जी दरबार लॻी। उठणी जे मालिक उहा सॼी दास्तान वरी रिपीट कई बादशाह जे अॻियां। बादशाह बि ताजुब में पइजी वियो। पहिरें खां पुछई त बाबा तूं कीअं चएं थो त जेको आहे सो उठणी काणी हुई? हू एतिरा त ज़हीन हुआ जो हुन पहिरें कुझु हिन रीति ॿुधायो त साईं जंहिं वक़्तु ही हमरा जिते असांखे मिलियो त उते असांजे ॿई पासा वण हुआ। हिन असां खां पुछो त अव्हां मुंहिंजी उठणी हितां वेंदे ॾिठी आहे? मूं सोच वीचार करे जॾहिं वणनि जी तरफ़ ॾिठो त हिकु पासे जा वण खाधल हुआ, ॿिए पासे खे उठणी चक बि कोन हयो हो। इन मां आउं सम्झी वियुसि त उठणी शायदि काणी हुई। बादशाह हिन जी ज़हानत ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। ॿिए खां पुछई, तो भला कीअं चयो त ही उठणी काणी हुई? हुन बि साॻी रीति जवाबु ॾिनो त साईं जंहिं तरफ़ खां वण जा पन खाधल हुआ उन्हनि मां कुझु पन खाधल हुआ त कुझु उन्ही पननि मां बचियल हुआ। पूरा उहा पन पटे की न सघी हुई। इन मां आउं सम्झी वियुसि त शायदि उठणी खंडी हुई। बादशाह हिननि जी ज़हानत मां इम्प्रेस थियो। आख़िर टें खां पुछाई त तोखे कीअं ख़बर पई त हिन जी उठणी ढुकी हुई? टें जवाबु ॾिनो त साईं उठणी जा हुते पेरा ठहियल हुया। जेके 2 कदम हुआ उहे पंहिंजो बारीकी में पियल हुया ऐं पोयां 2 जेके पेर हुया उहे वेकरा यानी खुलियल पियल हुया। सो इन्हनि मां अंदाज़ो लॻायो त शायदि हिन जी उठणी ढुकी हुई। बादशाह खे टई जवाब पसंदि आया। इहो त क्लियर थी वियो त ही टई चोर कोन हुआ। हिननि खे जेके 2 हीरा मिलिया हुआ, ही जॾहिं 3 हीरे वटि आया त हीरो ज़मीन में मौजूदु कोन हो। ही ताजुब में पइजी विया त हीरो सिर्फ़ु असां 3 खां अलावा ॿियो कंहिंखे बि ख़बर कोन हो। सो हिननि बादशाह खां इहो बि फ़ैसिलो कराइण जी आछ कई त बादशाह ही माजरो असां सां पेश आयो। असांखे हिकिड़ो ज़मीन तां हीरो मिलियो, जेको हीरो असां उते ई ज़मीन में दफ़न कयोसीं ऐं इहो वचन कयोसीं त जेसीं असांखे 2 हीरा ॿिया की न मिलंदा तेसिताईं असीं अची हिन हीरे खे कोन खणंदासीं। जॾहिं असांखे ॿिया 2 हीरा ज़मीन तां मिली विया, पोइ असां पहिरें हीरे खे जॾहिं खणण लाइ पहुतासीं त उहो हीरो ज़मीन में दफ़न ई कान हो। हाणे इन हीरे जी ख़बर सिर्फ़ु असां 3 खे हुई। चोर बि असां मां हिकु ई आहे। सो हाणे तूं इहो असांखे ॿुधाए त असां 3 मां चोर कहिड़ो आहे? बादशाह हूंदा हुया, बादशाहनि खे जेका ॻाल्हि कजे उन जो फ़ैसिलो बादशाह खे ई करिणो हूंदो हो। सो बादशाह हैरान थी वियो, परेशान थी वियो
त हीअ एतिरा टई ज़हीन जेके पाण चोर नथा ॻोल्हे सघनि ऐं इहो फ़ैसिलो मूं अॻियां रखियो अथनि। बादशाह परेशान थी वियो। बहरहाल बादशाह हिननि खां कुझु वक़्त जी मोहलत घुरी त मूंखे हेतिरो हफ़्ते जो मसलन टाइम ॾियो, उन खां पोइ आउं तव्हांजो फ़ैसिलो कंदुसि। बादशाह घर वियो, परेशानी में बीमार थी पियो त हिननि जो फ़ैसिलो आउं कीअं करे सघंदुसि। हिकिड़ी बादशाह जी धीउ हुई, बादशाह खे चवणु लॻी, बादशाह सलामत, इहो फ़ैसिलो आउं कंदसि। मां दरबार में अव्हां जी धीअ न पर अव्हां जो पुटु थी करे वेंदसि ऐं इन्हनि टिन्हनि जो फ़ैसिलो आउं कंदसि। बादशाह जी मजबूरी हुई, खेसि इजाज़त ॾिनई। दरबार लॻी। हाणे उहा बादशाह जी जेका धीअ हुई उहा शहज़ादो थी करे आई ऐं खेनि चवणु लॻी त अव्हां जो फ़ैसिलो आउं कंदसि। बादशाह जी धीउ जेका हाणे शहज़ादो थी करे दरबार में संदन फ़ैसिलो करणु आई हुई, उन्हनि खां पहिरियां ई हिकिड़ी ॻाल्हि कई, अव्हां जो फ़ैसिलो करण लाइ आउं अव्हां अॻियां हिकु ॻाल्हि रखंदसि। उन जा हिकु हिकु करे अव्हां जवाबु ॾींदा वेंदव त आउं तव्हांजो फ़ैसिलो कंदसि। उहा शहज़ादी जेका शहज़ादो थी करे दरबार में फ़ैसिलो करण लाइ आई हुई, उन्हनि दानहनि खे चयो त मां अव्हां अॻियां हिकु ॻाल्हि रखंदुसि, जेका ॻाल्हि तव्हां गौर सां ॿुधंदव ऐं वारे वारे हिकु हिकु थी करे उन जो जवाबु ॾींदव। उन्हनि चयो ठीकु आहे। पोइ बादशाहज़ादी यानी जेको बादशाह जो पुटु थी करे दरबार में फ़ैसिलो करण लाइ आयो हो, उन्हनि अॻियां हिकु ॻाल्हि रखी। हिकु ख़ूबसूरत छोकिरी हुई, उन मथां हिकु बादशाह आशिक़ थी पियो। हुन बादशाह उन छोकिरीअ सां मोहबत जो इज़हार कयो, पर छोकिरी जेका अॻ में ई कंहिंसां मंगणी थियल हुई संदसि, सो हुन बादशाह जी अहिड़ी आछ खे ठुकराए छॾियो। हा, पर बादशाह सां इहो ज़रूरु वाइदो कयईं त जॾहिं मुंहिंजी शादी थींदी मां पंहिंजे मुड़ुस खां इजाज़त वठी अव्हां सां ज़रूरु मिलणु ईंदसि, उहो बि शादी जी पहिरीं राति। उन औरत जी शादी थी संदसि जंहिंसां माण्हू थियल हो त हुन पंहिंजे मुड़ुस अॻियां इहो सॼो दास्तान रखियो। मुड़ुस संदसि दास्तान ॿुधी ताजुब में पियो ऐं खेसि चवणु लॻो, तूं जेकॾहिं एतिरी सची आहीं तो मूं लाइ हिकु बादशाह खे ठुकराए छॾियो त आउं तोखे इजाज़त ज़रूरु ॾींदुसि त तूं वञी भले पंहिंजो वाइदो पाड़े अचु, बादशाह सां मिली अचु। उहो रवानी थी। रस्ते में खेसि चोर मिलियो। चोर खेसि रोकियो ऐं चवणु लॻो, जेको कुझु अथई सो मूंखे ॾे। चोर खे चवणु लॻी, मूं वटि कुझु कोन्हे, ऐं बादशाह सां पंहिंजो वाइदो पालण पई वञा। हुन चोर खे इहा सॼी दास्तान शुरू खां एंड ताईं ॿुधाई। चोर हैरान थी वियो, चवणु लॻो, वाकई जे तूं सच पई चईं त तूं भली वञ। चोर सां हुन औरत इहो वाइदो कयो त बादशाह जेको बि बादशाह जी दरबार में वेंदो आहे, बादशाह खेनि हीरा जवाहर मोतियुनि जे तोहफ़े सां नवाज़ींदा आहिनि। जेकॾहिं बादशाह हुनखे अहिड़े क़िस्म जा तोहफ़ा ॾिना त चोर वटि वापसि अची उहे ज़रूरु हुनखे उहे हीरा जवाहर मोतियूं ॾींदी। चोर हिनखे बहरहाल इजाज़त ॾिनी त तूं भले वञ, बादशाह सां मिली अचु। हूअ रवानी थी बादशाह वटि पहुती। बादशाह जे अॻियां सॼी दास्तान रखियईं त जेको मां अव्हां सां वाइदो कयो हो सो पालण आई आहियां। बादशाह ॾिसी करे हैरान थी वियो। हुन जी सचाई ॾिसी हुन जे अखियुनि मां पाणी अची वियो ऐं खेसि रओ विझी भेण कोठे हीरा जवाहर मोतियूं ॾेई वापसि बाइज़त रवानो कयईं। हाणे हू मोतियूं जवाहर हीरा वठी जॾहिं वापसि वरी त उहो चोर वटि आई ऐं चोर खे पंहिंजे कयल वाइदे मुताबिक़ हीरा जवाहर मोतियूं वापसी में ॾियणु लॻी। चोर बि हैरान थी वियो, छा वाकई तूं पंहिंजो वाइदो पालण आई आहीं? मूंखे वाइदे मुताबिक़ हीरा जवाहर मोतियूं ॾेई पई? हुन चयो, हा। चोर बि तमामु शर्मिंदा थियो ऐं खेसि भेण करे बिना कंहिं हीरो जवाहर मोती वठण जे बाइज़त रवानो कयो त वञ, तूं मुंहिंजी भेण आहीं। हाणे जॾहिं वरी हूअ पंहिंजे मुड़ुस वटि आई, हीरा जवाहर मोतियूं खणी बाइज़त पहुची वई। हाणे हिननि दानहनि खां उहा बादशाहज़ादी जेका बादशाह जो पुटु थी करे फ़ैसिलो करे रही हुई पुछणु लॻी त हाणे तूं ॿुधाए त हिननि टिन्हनि मां वॾे में वॾी कुर्बानी कंहिंजी हुई? पहिरें वराणियो त सभ खां वॾी कुर्बानी हुन जे मुड़ुस जी हुई, छो त हुन पंहिंजी इज़त खे दाव ते लॻायो। बादशाहज़ादी जेका बादशाह जो पुटु थी करे फ़ैसिलो करे रही हुई खेसि चवणु लॻी, अच्छा, सभ खां वॾी कुर्बानी हुन जे मुड़ुस जी हुई? चई, जी हा। ॿिए खां पुछणु लॻी त तूं ॿुधाए त सभ खां वॾी कुर्बानी कंहिंजी हुई? हुन वराणियो त सभ खां वॾी कुर्बानी इन में
उन बादशाह जी हुई जंहिंसां मोहबत कई ऐं उहा उन वटि पाण लंघी वई, पोइ बि हुनखे हासिल की न कयो। मुंहिंजी नज़र में सभ खां वॾी कुर्बानी उन बादशाह जी हुई। बादशाहज़ादी यानी बादशाह जो पुटु जेको थी फ़ैसिलो करे रहियो, हुन वराणियो, अच्छा सभ खां वॾी कुर्बानी बादशाह जी हुई? हुन वराणियो, जी हा। वरी हाणे टे खां पुछाई त तूं भला ॿुधाए त सभ खां वॾी कुर्बानी कंहिंजी हुई? हुन झटि में चयो चई सभ खां वॾी कुर्बानी चोर जी हुई, छो त चोर जी नियत ख़राब थींदी आहे। चई अच्छा, चोर जी नियत ख़राब थींदी आहे? चई हा। चई पोइ इहो हीरो बि टियों तो वटि आहे, चोर बि तूं ई आहीं। दोस्तों, सिंधी खोजी खे सब्सक्राइब करण न विसारींदा। वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो ज़रूरु इज़हार कयो।